जंहिंजी उहा घर खां निकिती हुई रसन पाण वटि कैदी बणाए अदीअ खे बचाइण जी कोशिशि कई। छोकिरीअ जो कंहिंखे बि ॾिस न असांजी ज़िंदगी जी ज़मानत वारे जे धोखे ई फरेब में अचण वारो न आहे। तुंहिंजी औकात मुराद जो केस वठण खां इनकार करे छॾियो। फिकर थी चाचा मां पाण खे पूरो करे छॾींदुमि। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में शाहनवाज़ ख़ान बिल्कुलु कावड़ में आहे। शाहनवाज़ ख़ान जी कावड़ हाणे कीअं मरंदी, छा हू राज़न ऐं ककर वारनि खे पुलिस में गिरफ़्तार कराए पोइ हू कावड़ ख़तमु कंदो या वरी ॿी गेम खेॾण वारो आहे। छा कंदो शाहनवाज़ ख़ान राज़न वारनि जे लाइ फाई कीअं तयारु कंदो, हिन वीडियो में ॾींदासीं वॾी अपडेट। दोस्तो तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त लाइक सब्सक्राइब शेयर बि ज़रूरु कंदा असांजी लिंक वीडियो खे। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे त पहिरीं ॻाल्हि त शाहनवाज़ ख़ान खे इन शइ जो गुस्सो आहे त राज़न वारा मुंहिंजी हाज़िरी छो नथा भरनि। अॼुकल्ह जे वॾेरनि खे ई मैसेज आहे, वॾेरा ईअं ई कंदा आहिनि, को हाज़िरी न भरंदो आहे त उनजे मथां गुस्सो कंदा आहिनि। पुलिस खे हीरो क्यों वेठो, तव्हां ॿ क़तल कया हुया हुननि त पुलिस गिरफ़्तार न पई करे मुराद वारनि जा। हाणे जेको आहे पुलिस गिरफ़्तार कंदी शाहनवाज़ ख़ान उनखे बच ॾेई छॾींदो ऐं राज़न ऐं ककर वारनि खे हाणे ख़बर पवंदी शाहनवाज़ ख़ान केॾो हिकु मुनाफ़िक़ माण्हू आहे। पोइ हू अञा मंसूर ख़ान ॾांहुं ज़ोर भरींदा, छो त मंसूर ख़ान ॾांहुं हू मिली चुका आहिनि ऐं मंसूर ख़ान हिननि खे इहा ॻाल्हि कंदो, तव्हां अचो मां तव्हां ॿिन्ही धुरनि जो ठाह करायां, पोइ तव्हांजो शाहनवाज़ ख़ान कुझु न बिगाड़े सघंदो। पोइ हीअ ईअं ई कंदा, मंसूर ख़ान वटि ठाह रखंदा, मंसूर ख़ान ठाह कंदो, छोकिरी वापसि कई वेंदी, इन जी कोशिशि कई वेंदी, ॻोल्हा कई वेंदी, मुराद वारा बि ॻोल्हींदा, होॾो मंसूर ख़ान जा माण्हू बि, ऐं सोढल कॾहिं बि कोन ॿुधाईंदो त मां छोकिरी खे किथे रखियो आहे। थी सघे त छोकिरी क़ैद मां भॼी बि वञे, अञा मसइलो वधे, थी सघे थो न भॼी, अॻे ख़बर पइजी वञे कंहिंखे। बहरहाल हर को पंहिंजी पूरी कोशिशि कंदो। इहो ठाह 3-4 किस्तनि जे अंदरि तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते जे चैनल वीडियो सुठो लॻो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।